मकद जुपड़े जो इनको ही नेड़ी राणी ही असा के हिन घर में कदे भी सुख सराहण कान ॾींदा। तॾहिं त चवां बि भाॼाई त ही घर असांखे छॾणो पवंदो। पर तो चाचा वरन खां का मोहलत घुरी आहे छा? उन घर में वापस न वेंदी आहे? भाॼाई जेकॾहिं मां ज़िद ते बीठल हुजां हा न त चाचा असां ते पहिरियों ॾे आ ऐं घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त बि न ॾे आ। इन जे करे मूं उन्हनि खे थधो करण जे लाइ बहाना राज़पो ॾेखारियो आ जीअं असांखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त मिले। राणी ॾिस मूंसां कूड़ न हण, मूंखे सच सच ॿुधाए त तूं पंहिंजे दिलि में छा सोचे रखियो आहे? हितां भॼी निकिरंदसि ऐं तोखे बि पाण सां गॾु वठी वेंदसि। ठीकु आहे, मां तुंहिंजी ॻाल्हि मञां थी। हितां निकिरूं जो पोइ वेंदासीं काॾे? मूंखे इहो त ॿुधाए त असां कंहिं वटि पनाह वठंदासीं? सुल्तान वारा ऐं चाचा वारा असांजो पीछो कंदा। तूं ई ॿुधाए त असां ॿ औरतूं उन्हनि खां लिकी सघंदासीं? हा भाॼाई इहे सभु ॻाल्हियूं सोचण जूं त आहिनि, पर हिते कहिड़ी ज़िंदगी सुख सां थी गुज़रे? आज़ाब में त आहियूं। राणी मां त तोसां ई बदल आहियां, तूं जीअं चवंदीअ न मां तीअं ई कंदसि। भाॼाई जेकॾहिं क़िस्मत में छुटकारो लिखियल हूंदो न त मिली वेंदो। पर जेको बि कदम खणे न सोचे समझी खणजे। किथे ईअं न थिए जो तुंहिंजे इन कदम खणण सां असांजे मथां ॿीण आज़ाब अची वञनि। पर जे दुख सूर लिखियल आहिनि न त उन में बि गुज़रे पई भाॼाई। पर जे दुख सवाया आया त उनखे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। सुल्तान असां छोकिरीअ खे राज़ी करे छॾियो आहे। चाचा राणी छा पई चए? राणी हेॾे अचण लाइ राज़ी आहे, पर तुंहिंजो थोरो ख़ौफ़ अथसि, पर उहो बि जल्दी ख़तम थी वेंदुसि। जॾहिं न असां पोती विझी वेंदासीं त राणी खे इहा पक थी वेंदी त असांजी हाणे मिटी माइटी थिए पई, ऐं उनखे इहा बि पक थी वेंदी त हाणे दुश्मनी न आहे रही, ऐं उन खां उहो ख़ौफ़ बि ख़तम थी वेंदो। ठीक है साहब, तव्हां छोकिरी जे मथां पोती विझी वञो, पर हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदर में तूं राणी खे वठी करे हिते घर छॾे वञे, ऐं पोइ तव्हांजो को बि बहानो न हलंदो। सुल्तान अलाह कंदो त राज़ी थी वेंदी। जेकॾहिं राज़ी न थी न त तव्हां उनखे ज़बरदस्ती वठी वञिजो। केरु आहे तव्हांखे रोकण वारो? मां राणीअ खे ज़बरदस्ती वठी अचणु नथो चाहियां। मां चाहियां थो त राणी कुर्ब में अचे। मल्हार ईअं ई थींदो, ईअं ई थींदो। हिकु ॿिनि ॾींहंनि में मां राज़ी करे राणी खे हिते वठी ईंदुसि। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पोतीअ जी इजाज़त कॾहिं था ॾियो? जॾहिं तव्हांजी दिलि करे। असांजे तरफ़ खां तव्हांखे इजाज़त आहे। पोइ सुभाणे असां शाम जो न्याणीअ मथां पोती विझी वेंदासीं। ठीकु आहे, भली तव्हां सुभाणे पोती विझी वञो। पोइ मूंखे इजाज़त। ठीकु आहे। दादा सावण जे ॻाल्हियुनि मां लॻो त भाॼाई राज़ी कोन्हे। लॻे थो त भाॼाई खे ज़बरदस्ती वठी अचे। न दा गुरु न, उहो मूंखां अॻ में ई नफ़रत थी करे, मथां वरी जेकॾहिं ज़बरदस्ती थियसि न त उहो मुंहिंजो मुंहुं बि कोन ॾिसंदी। पाण चाचा सावण हुनखे राज़ी करे वठी ईंदो। इहा सॼी ज़मीन ॾिसी पियो न? हा हा ॾिसां पियो। इहा मुंहिंजे हिसे में आई पई। ऐं उहो जेको मथियूं वाटर ॾिसी न, मथियूं वाटर। हा हा ओ यो बबुर ताईं इहो बि जाड़े खान जे हिसे में आयो अथई। हाणे ॿुधाए त मां ज़मींदार त थी वियुसि न? हा साईं, वॾो ज़मींदार थी वे। पर हाणे ॻाल्हि त ॿुध, ए मुआरो लख रुपयो त मोटाए ॾे। जे वाधू नथो ॾे त यार मूड़ त मोटाए ॾे न। हेॾो ज़मींदार थी वियो आहे। मूड़ मोटाए ॾे, मूड़ मोटाए ॾे। अरे ॼाई कान्हे कि इन्हनि ॾींहं मूं हटे फसल ॾिसी त नथो ई कोन्हे। पैसा ॾे, पैसा ॾे, पैसा ॾे। केॾा आणिया पैसा? अरे मूं त सम्झो त तोखे मां पंहिंजो कमदार करे रखंदुसि। तूं वरी ॻाल्हियूं पियो पतियूं करी। हाँ जरा सच ॿुधाए, मूंखे कमदार कंदे छा? त पोइ पंहिंजो पाण खे मुंहिंजो कमदार सम्झ मलूक खान।
वाह जो गाल कहती जाना खान पोड से जा तबे जा तो ट्रकोड़ा हारन में रुगी हारन जी रिया बुदे रिया ना तो करने का जाए या इन मुआरी जमीन ते अकबर खान जा हारी बीठल है न भला गाल तो बुद चाहे तो जमीन मुजिया जमीन तुझी ऐ हारी हुन जा छो बाबा जॾहिं मिल्कियत जो फैसलो कोर्ट में वियो न तॾहिं ज़मीन ही उन जा हारी काहे चुका तो इन करे उन्हनि वीचारनि खां फ़सुल खसणु सुठो कमु न हो। हाणे जॾहिं ही फ़सुल लहंदो मथियूं फ़सुल सां पाण गॾिजी कराईंदासीं न। हाणे तूं हिकिड़ो कमु कर, ॿ टे सुठा हारी तूं थी का कर, ही फ़सुल लहे मथियूं फ़सुल उन्हनि हारियुनि खां कराईंदासीं। जाड़ा खान ये समझू तो हारी तैयार थी विया वेठो आया न मां भलू का तो पो पाण ॿई गॾिजी कंदासूं अकबर खान जो टीको ही ढेरी। पैसा न दी लीतो मैं क्या था लीतो साला जो कुछ मन लीतो सा तू पैसा खाई दे मुझ क्या पैसा खाई दे लीतो सा यार उठ नहीं हारे मार रावाज पोड़ो तो होश में ना है उस्ताद सुठो जो असा तो कोन आसीस न तो रिली जे तह का विना छड़िया यो तुझे पे जदमा मोतन जो बड़ो पकवान दिसू केतरा तो पादर खाए निकरण जी कर टीको मां सच पई चवां मस्ताना हिन वक्त मुखे तुझे साथ जी जरूरत है जेकरे साथ ॾियण चाही थो त उहा भी साफ गाल कर जे नथो ॾियण चाही त उहा भी साफ साफ गाल कर छो त हाणे मां वधीक धोखे में रहण नथी चाहियां। मस्तानी मां तो तुझे साथ रहने लाइ तैयार आहियां तू वरी भी एक चक्कर सोचे वठ किथे ईअं न थे जो इन्हीं कदम खणण खां पोइ तू पछताई सोच तो मता ॿी का वाट निकिरी अचे। ॾाढो सोचियो आहे मस्ताना हाणे मूं वटि त बस ॿ वाटूं बचियूं आहिनि हिकु त तूं मुंहिंजो साथ ॾे जीअं मां हितां निकिरी अचां ॿी वाट कहिड़ी ॿी इहा वाट आहे त मां ज़हर पी खुदकुशी करे छॾियां छो त मूं वटि ॿी वाट बची ई नाहे। हाणे तूं ई ॿुधाए मस्ताना त मां कहिड़ी वाट वठां। तू चरी आई छा? हा तुंहिंजे प्यार चरियो कयो आहे। सच में मस्तानी आई छा? पर तूं सच में मस्तानो नाहीं जेकॾहिं हुजी हा त छा? हा मस्ताना तूं टाइम पास करण जे लाइ मूंसां ॻाल्हाईंदो आहे। न न मस्तानी एड़ी गाल ना है मूंखे जवाब घुर्जे हा या न में। मस्तानी मां पंहिंजे मसलनि लाइ नथो किबाया पर सोचां तो त तो लाइ को मसलो न पैदा थिए। मसलनि में घेरियल त मां भी आहियां जेकॾहिं तूं साथ ॾियण नथो चाहीं त मस्तानी जीअं तू चाहीं थी उहो ई थींदो। हाणे त पंहिंजे इन चेहरे तां उदासी ख़त्म कर। मस्ताना हाणे मुंहिंजी फोन जो इंतजार कजे। ठीक है। चाचा चाचा सामान के चीज चले ना बस के पादर ना लाए ॾिसो छा था हिते मां अॼु किले सां ॿधल आहे न सुभाणे तव्हां ॿिन्हिनि जो वारो आहे सुभाणे राब ॿिए ॾींहुं वरी ज़ाहत जो वारो आहे। अरे बस बस असां जो वारो आहे तोखे ख़बर ना आहे ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जंहिंखे चक पाए रत चूसे मारे। ठीक हा हा चाचो सावण चयो आहे जेसी ताईं मूंखे ॾोकड़ नथा ॾियो त तव्हांखे हिन वथाण ते ॿधी रखंदुसि। उस्ताद बेटा बतायो जालिम सावण अची वञे आई जो किले में ॿधी न ज़मान खान इहो अची वियो न इहो वॾो मसलो कंदई। अरे वञो काॾे था मूंखे त छोड़ियो न। हा हा तोखे छोड़ियूं था न राब न मतां इहा ग़लती कई अथई किलो खाली थियो न
त पोड़ो बटाल थींदो वरी इन ई जगह ते असां हिते हूंदासीं। हा उस्ताद वाह जी ॻाल्हि कई अथई हाली हफ़्तो खनि ईअं कीअं था वञो मूंखे त छॾायो न। उस्ताद पेट आहे चाचो सावण जो चाचो जमा अची वियो न त पोइ सी असां पादर पका अथई। हा जुड़िया तूं त पादरनि जो पको ई मुंहुं ॾेई वेंदे न। हा उहो हे पको आहे भाउ हिनखे भली हफ़्तो कुझु ॾींदे असरु कोन पवंदो। अड़े मां चवांव थो मुंहिंजी जान छॾायो न जेकॾहिं नथा छॾायो न त हितां निकिरण खां पोइ मां तव्हां ॿिन्हिनि जी जान कोन छॾींदुसि छो त जुड़ियो जलाली आहे जलाली। जॾहिं हितां निकिरंदे त पूरी दर्द चली वई न फिलहाल त हिते मर फिलहाल पोइ खा। हाणे ईअं कोन कंदुसि त मां तोखे दस्तावेज़ ॾियां ऐं तूं घर वञी सही कराए अचे। ॼाणा मूंखे कहिड़ी ख़बर त उहा सही तुंहिंजे नुंहुं जी आहे या तुंहिंजी घरवारी जी। यार वॾो को बेतबारो माण्हू आहे इहा कोई ट्राइप छॾी नथो। हाणे तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त मां पंहिंजी नुंहुं खे वठी तुंहिंजे ओताक ते अचां। ॼाणा खण तोखे कंहिं चयो त तूं पंहिंजी नुंहुं खे वठी हिते मुंहिंजी ओताक ते अच। तूं पंहिंजी नुंहुं खे पंहिंजी ज़ाल सां गॾाए मुंहिंजे घर वठी अच उते था वेही मसइले जो हल कढूं। ठीकु आहे ॼाणा खण हाणे मूंखे तूं इहो ॿुधाए त मां दस्तावेज़नि ते घणनि एकड़नि जी लिखत करायां तूं मूंखे घणा एकड़ तो विकिरो करे। यार को वॾो मुर्दार माण्हू ये 2 लख 2 लख 2 लख इहा रागणी छॾी कोन थो। ॼाणा खण तूं मूंखां ज़मीन जा 3 लख न 8 लख वठ ॾींदुसि पर हिकु शर्त ते हेॾा तूं मूंखां पैसा खण होॾा मूंखे ज़मीन जो कब्ज़ो ॾे। न न न न न न न चरियो ई छा ज़मीन जो कब्ज़ो तोखे कोन थो ॾियां तॾहिं त मां तोखे 3 लखनि में थो ॾियां। बसि यार राणा खान ईअं सम्झ त तूं मूंखे असुल ज़हर जो वठो थो प्यारी। जड़ा दुआ कर मूंखे जो इन ज़मीन जा 3 लख एकड़ तोखे मां थो ॾियां न त इन भॾे वारी ज़मीन जो केरु तोसां सौदो कंदो आहे। ॼाणा खण तूं त पैसा वठी सेरां थी बांह ॾेई वञी पंहिंजे घर सुखियो थी सुम्हंदे पर उन मक़नातीसी हाथी अदे अकबर खान खां उन जो कब्ज़ो केरु वठंदो आहे। पर ॿुध इन कब्ज़े वठण में महिरबानी करे तकड़ न कजाए। फिक्र न कर जाड़ा जेसि ताईं मां तोखे समूरी ज़मीन जे कब्ज़े जा पैसा नथो ॾियां तेसी ताईं मां अहिड़ी का बि ॻाल्हि न कंदुसि। अमानत जी न सुभाणे शाम जो सदोरीअ मथां पोती विझी ईंदासीं तूं पाड़े वारनि खे सॾु ॾेई छॾ ऐं अमां राणी खे बि सम्झाए छॾजांइ तूं बि तोसां गॾु हले। चाचा राणी त जवाब ॾेई छॾियो आहे हो त चए थी त मां उन घर में पहिरीं कान रखंदसि। उनजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे मां ॾिसां थो तोसां कीअं नथी हले। अता मां आहियां न पाड़े जूं औरतूं वठी सदोरीअ ते पोती विझी ईंदसि राणी जे हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे। मां सुल्तान वारा ॾुख कंदा छा सोचींदा त 2 मायूं अथनि उहे बि न आयूं अथनि। चाचा वक्त जी घड़िया गुज़री वेंदी मां आदि मरियम सां को न को बहानो करे टारे वेंदीमांसि। को बि बहानो न हलंदो तूं राणी खे ज़रूर वठी वञजां जेकॾहिं नथी हले न तूं मूंसां ॻाल्हि कजां मां उनखे झटको ॾेई सिधो कंदुसि। सुभाणे पाड़े जूं मायूं जी ऐं ख़ुशीअ जे मौके ते तूं लठ खणी बीहंदे राणीअ खे कुटींदे माण्हू पाड़े वारा छा सोचींदा। आख़िर छोरी समझे छो नथी। राणीअ खे मां पाण ई सम्झाईंदसि तव्हां 2 टे ॾींहं सब्र त कयो। ठीकु आहे सुभाणे तूं ई सॾु ॾेई अचांइ शाम जो पोती विझी ईंदासीं। का बि लापरवाही न थियणु घुरिजे सम्झी वई आहे न। का बि लापरवाही कोन थींदी तूं गणती न कर। जी याद सताए छा करियां हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां जी याद
सताए त छा करियां मुखां त हूअ ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया ये दुनिया ये दुनिया दर्दन जो दरिया दर्दन जो दरिया दर्दन जो दरिया जाड़ा वरी हिकिड़ी नई ख़बर ॿुधी अथई वरी किथों धमाको ॿुधई सच में जाड़ा ॻाल्हि आहे बि धमाके जहिड़ी ओए आकाशवाणी ॿुधाइण में देर न कर न सॾु मिलियो आहे सावण जे घरां त वरियाम जे नाले जी पोती ने छोरी इन सदोरी जे मथां थी पवे अड़े छा 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 जे जादू तू त मुंहिंजो दिमाग़ घुमाए छॾियो पियो ॻाल्हि सही वाकई धमाके खां घटि न आहे पर जादू मूंखे सम्झ में नथो अचे त इहो सुल्तान इहो सावण जे अॻियां कीअं झुकियो हाओ जाड़ा सभु इन छोकिरी जे प्यार जे अॻियां मजबूर थी पिया छा कनि जादू इहा छोरी बि वॾी उस्ताद आहे सही हरणी वांगुरु ए छलाकड़ा ॾेई 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 वञी पंहिंजी मंज़िल मानी सही पर सोचण जी इहा ॻाल्हि आहे त सुल्तान आण कीअं मञी तूं उन्हनि खे धूड़ विझ विढ़नि या मरनि तूं पंहिंजो सोच पंहिंजो जादू जादू मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे तूं रुॻो हिकिड़ो कमु कजांइ कूंज खे वठी सिधो राणा खान जे घर वञजांइ इहो राणा खान हुनखे कागज़नि ते सही कराईंदी जेके मिल्कियत जा कागज़ आहिनि न उन ते आङूठा वठंदुसि या सही वठंदुसि वठी वञा उन खां पोइ बाबा जी बसि मुंहिंजो कमु ई इहो हूंदो पैसा जूं भरियूं मथी ढोए तूं तुंहिंजे अॻियां अची रखंदुसि थोरो मिड़े ख़्यालु कजां इहो राणो बि वॾो बेईमान माण्हू अथई ऐं मथां का ठगी वगी करे वञे यादो राणे मूंसां थोरी बि टी टी कई न तने राणे के मां मूमल जी माड़ी रे करे चरी तो जाए यो राणो मुखा वधीक ठग कोने भले राणे वट एतरा पैसा आहिन जो ही जमीन खरीद कंदो आउं त चवां थी राणे के छॾ बी का धुर ॾिस जादो जादो वॾी कोशिश कई तम वॾियूं तकलीफ़ूं कटियूं तम पर ये कम आ थोरो फॾे वा ये फॾे जो कम आ न जादो को माण्हू इन कम में हथ विझे कोन बस हाणे फटे वारो कम इहो कम कंदो राणा खान ॿिए जे वस जी ॻाल्हि कान्हे राणो भली पूरी दुनिया सां ठगी करे पर जाड़े खान सां ठगी कोन कंदो वरी बि मिड़ई थोरी होशियारी रखजांइ मूंसां न थोरो बि नमूनो कयईं त हुनखे ख़बर आहे त जाड़ो कंदो ढींगो ई डेरी अरे लालन मुझो यार आजा लालन चाला डर डर हिता वनी बेजे कंध में लग वने तो मुका वाली सुनियो मा जो चा जो कोप कढा छा मेरे सुनियो हां अमीर वाली छा में प्यारे चाह में कौन सा करे अमीर अरे रे जे करे तो के चाह प्यारिया त मा अमीर हां जे चाह न प्यारिया त सुनियो मा तो यो ही समझन सुना मा सुनियो ही सही पर तोखे चाह कोन प्यारी नस अरे चाह जो बुखियो केरा मिड़ी चाह जी बहाने सा होटल ते वेई तो के बुधाया त दाव तारे कम दाव दा केड़ो दा तारे थई हां हां दा तारे तुम तजे करे तो सलाह करिया
जेकॾहिं तूं मूंसां जोड़ में हली त वॾो दाव अथई, वॾो दाव। सोची छा तो कम ईअं चपटी में थींदो, ॾाढो भलो दाव अथई। ॿिनि माण्हुनि जी ज़रूरत आहे, न त मां त अकेलो हली वञा। ॿ हिसा कंदासीं, हिकिड़ो तुंहिंजो हिकिड़ो मुंहिंजो। ठीकु आहे, मूं वटि बि सुञाई लॻी पई आहे। भला तूं ॿुधा दाव त थी वेंदो न? अड़े ॿिया दाव छॾे, तुंहिंजो जान थी पवंदो। जादू थो थी पोइ ठीकु आहे, हल होटल ते हली था चांहि पियूं। भला ॿुधा दाव त थी वेंदो न? ज़ाहिद वॾो ज़रीरो आहे, कमु पको करे ईंदो आहे, पको। पर 12 हिसो मां खणंदुसि ऐं तोखे 14 हिसो ॾींदुसि। आहे त कस, पर पोइ मंज़ूर हल त हाणे होटल ते चांहि पियूं। ठीकु मूं तोखे इन लाइ हिते घुरायो त तुंहिंजो मामो तुंहिंजी तबाही खे पोयां आहे। हींअर तूं इहा ॻाल्हि कान सम्झंदी आहे, पर इहो तुंहिंजो मामो वक़्त खां अॻु ई तुंहिंजी मिल्कियत खाई खपाए नास करे छॾींदो। ॾिस अम्मा, तूं पंहिंजे मुस्तक़बिल जो सोच। जॾहिं न ॿारनि में पवंदीअ तॾहिं तोखे ख़बर पवंदी त घर जा ख़र्चा छा हूंदा आहिनि। ॿारनि जी तालीम ऐं उन्हनि जे लाइ गाॾी जी ज़रूरत पवंदी, हिन वक़्तु न। अम्मा, जेसी ताईं मूंखे ॿार थियनि तेसी ताईं मां सूरन जी ज़िंदगी गुज़ारियां, ऐं जॾहिं ॿार थींदा पोइ उन्हनि जी परवरिश कंदे ज़िंदगी गुज़री वेंदी। अम्मा, छा मुंहिंजी ज़िंदगी में ख़ुशियूं ॾिसण जो को हक़ न आहे? कहिड़ा ॾुख आहिनि तोखे हिन वक़्तु? चओ बाबा। बाबा जानी, रुपए जे लाइ हलाक आहियां। बैंक में पैसा पिया आहिनि ऐं उन्हनि खे कढाइण जी बि मूंखे इजाज़त न आहे। महीने में तुंहिंजो घणो ख़र्च आहे ॿुधाए त ओतिरा तोखे असीं ॾेई छॾियूं। बाक़ी किथां जी अक़लमंदी आहे त तव्हां हिकिड़े ई धक में 25 लख कढायो। इहो असीं कॾहिं बि न थियण ॾींदासीं। हाणे मूंखे इहा ख़बर आहे त इहो जाड़ो ख़ान ॿाहिरां ई ॿाहिरां ज़मीन जो सौदो बि कंदो। यादि रखी थी, जाड़ा खे कॾहिं बि ख़ाली पने ते सही न ॾिजई, न त हू तुंहिंजी समूरी ज़मीन भुगड़नि जी मुठ में विकिणी छॾींदो।